छा तव्हां अक्सर ॻाल्हियूं या शयूं रखी विसरी वेंदा आहियो? थी सघे थो त इन जी वजह तव्हांजी हिकु आदत हुजे। जी हा, अक्सर फ़िक्रमंद रहण वेसारे या याददाश्त जी कमज़ोरी जो बाइस बणिजे थो। इंपीरियल कॉलेज ऑफ लंडन जी हिकु तहक़ीक़ में इहो जाइज़ो वरितो वियो त अक्सर परेशान या फ़िक्रमंद रहण वारनि माण्हुनि जी याददाश्त कीअं हुजे थी। तहक़ीक़ में दरियाफ़्त थियो त मख़सूस शख़्सी ख़सूसियात कंहिं फ़र्द जी याददाश्त ते असरअंदाज़ थींदी आहे। तहक़ीक़ मुताबिक़ जेके माण्हू फ़िक्रमंद ऐं चिड़चिड़ा रहनि था, इहे याददाश्त जी टेस्टुनि में बदतरीन कारकर्दगी ॾेखारीनि था। इन जे बरअक्स, जेके माण्हू साफ़ ॻाल्हाईंदड़ आहिनि या पंहिंजनि मामलनि खां हटी करे ॿियनि शयुनि में दिलचस्पी महसूस कंदा आहिनि, इन्हनि जी याददाश्त बहितर थींदी आहे। तहक़ीक़ कंदड़नि जे ख़्याल में दिमाग़ ऐं जिस्म खे मुतहरिक करण वारियुनि सरगर्मियुनि में वक़्तु गुज़ारण सां याददाश्त खे फ़ाइदो पहुचे थो। अहिड़नि माण्हुनि जी दिमाग़ ऐं जिस्म में वर्म जी शरह घटि हूंदी आहे, जंहिं सां याददाश्त खे फ़ाइदो थींदो आहे।